सिंध एक्शन कमेटी नवन इंतजामी यूनिटन या सूबन के क़याम वारनि तजवीज़न के रद्द करे छॾियो। ॿियनि सूबनि जियां सिंध मां अफ़गान शहरनि खे बाइज़त नमूने सां वापसि संदनि मुल्क मोकिलण जो मुतालबो कयो वियो। इजलास आलमी सूरतहाल बाबति मौक़िफ़ इख़्तियार कयो त ईरान अमेरिका ऐं इसराइल विच में जंग हिन खिते ऐं दुनिया जे अमन लाइ हानिकार थी सघे थी। कन्वीनर सैयद ज़ैन शाह जी सदारत हेठि सिंध एक्शन कमेटी जो इजलास जामशोरे में GM सैयद एडिफस ते थियो, जंहिंमें जस्कम चेयरमैन रियाज़ चांडियो, जस्कम बशीर ख़ान कुरैशी जी सरबराह डॉक्टर न्याज़ कालाणी, जस्कब जे चेयरमैन नवाज़ ख़ान ज़हूर, क़ौमी अवामी तहरीक जे इल्ताफ़ ख़ास ख़ैली निसार लघारी, डॉक्टर बदर चन्ना, रोशन लिबड़ो, पुनल सारियो, अलम अयाज़ कमी, आफ्ताब खानज़ादा ॿियनि शिरकत कई। इजलास में अक़वाम मुत्तहिदा खां मुतालबो कयो वियो त फ़ौरी तौर ईरान अमेरिका ऐं इसराइल विच में बि जंगबंदी लाइ उपाउ वठी आलमी अमन खे यकीनी बणायो वञे। जंगी सूरतहाल में मुल्क अंदरि पुरअमन एहतजाज कंदड़ अवाम मथां गोलियूं हलाए खैन शहीद करण जी मज़म्मत कजे थी। इजलास में चयो आहे त सिंध में अफ़गान पनाहगीरनि जी बाइज़त ऐं पुरवकार वापसी जो मुतालबो कयो वियो आहे त जहिड़ी तरह पंजाब जे ॿियनि सूबनि मां अफ़गान पनाहगीरनि खे वापसि कयो वियो आहे, अहिड़ी तरह सिंध मां आबाद अफ़गान पनाहगीरनि खे पंहिंजे मुल्क वापसि मोकिलण लाइ उपाउ वरिता वञनि। इजलास मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त मुल्क अंदरि नवां इंतज़ामी यूनिट या नवां सूबा ठहिण जे मंसूबे खे रद्द कजे थो। पाकिस्तान घण क़ौमी मुल्क आहे ऐं उन में शामिल तारीख़ी वहदतूं तारीख़ी वतन आहिनि। उन्हनि जे अंदरि नवां इंतज़ामी यूनिट या सूबा ठाहिण सां मुल्क जे अंदरि अदम इस्तिकाम पैदा थींदो। उन मौक़े ते फ़ैसिलो कयो वियो आहे त ईद खां पोइ सिंध अंदरि क़ौमी कॉन्फ्रेंसनि जो सिलसिलो शुरू कयो वेंदो, जंहिं तहत 2 अप्रैल ते सखर में जीअं सिंध महाज जी मेज़बानी क़ौमी कॉन्फ्रेंस थींदी। 16 अप्रैल ते नवाब शाह ऐं जस्कम शहीद बशीर ख़ान कुरैशी जी मेज़बानी हेठि क़ौमी कॉन्फ्रेंस थींदी। 3 अप्रैल ते ठठे में जीअं सिंध क़ौमी पार्टी जी मेज़बानी हेठि क़ौमी कॉन्फ्रेंस थींदी।